सदर आसिफ अली ज़रदारी सैयद आसिम मुनीर के बेंटन ऑफ फील्ड मार्शल जे एज़ाज़ सां नवाज़े छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासीं। ऐवान सदर में थियल तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ, चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, गवर्नर्स, वफ़ाक़ी वज़ीर, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर ऐं पाकिस्तान जी अस्करी क़यादत बि शिरकत कई। अवां खे आगाह कंदासीं त तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त क़ौम खे पंहिंजे बहादुर फ़ौज ते फ़ख़्रु आहे। अॼोकी तक़रीब बहादुर सपूतनि खे भेटा पेश करण लाइ आहे। आसिम मुनीर खे फील्ड मार्शल जो एज़ाज़ ॾियण जी ते मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त असांजी अस्करी क़यादत दुश्मन ख़िलाफ़ बेमिसाल ऐं तारीख़ी कामयाबी माणी। असां पंहिंजे हीरोज़ जी ख़िदमतुनि जो एतिराफ़ कयूं था। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं सदर आसिफ अली ज़रदारी सैयद आसिम मुनीर के बेटन ऑफ फील्ड मार्शल जे एज़ाज़ सां नवाज़े छॾियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त ऐवान सदर में थियल तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ, जॾहिं त चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, गवर्नर्स, वफ़ाक़ी वज़ीर, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर ऐं पाकिस्तान जी अस्करी क़यादत बि शिरकत कई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी क़ौम खे पंहिंजी बहादुर फ़ौज ते फ़ख़्रु आहे। अॼोकी तक़रीब बहादुर सपूतनि खे भेटा पेश करण लाइ आहे। आसिम मुनीर के फील्ड मार्शल जो एज़ाज़ ॾियण जी मंज़ूरीअ ते मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त असांजी अस्करी क़यादत दुश्मन ख़िलाफ़ बेमिसाल ऐं तारीख़ी कामयाबी माणी। असां पंहिंजे हीरोज़ जी ख़िदमतुनि जो एतिराफ़ कयूं था। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सदर मुल्क सदर आसिफ अली ज़रदारी सैयद आसिम मुनीर खे बीटन ऑफ फील्ड मार्शल जे एज़ाज़ सां नवाज़ियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। ऐवान सदर में थियल तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ, चइनी जा वॾा वज़ीर, गवर्नर्स, वफ़ाक़ी वज़ीर, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर ऐं पाकिस्तान जी अस्करी क़यादत शिरकत कई आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे सदर मुल्क सदर आसिफ अली ज़रदारी चयो त क़ौम खे पंहिंजी बहादुर फ़ौज ते फ़ख़्रु आहे।